Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. So, अॼु जो जेको असांजो वीडियो जो टॉपिक आहे उहो आहे सैलरी स्लिप. त असां सैलरी स्लिप कीअं था ठाहे सघूं ऐं सैलरी स्लिप जी मदद सां असां जेको ऑफिशियली या असां ऑर्गेनाइजेशन में कंहिं में बि कमु कंदा आहियूं त उन में असांखे ज़रूरत पवंदी आहे त असां कीअं स्लिप जी का रिसिप्ट ठाहियूं. उहा रिसिप्ट कीअं हूंदी आहे असां उहा अॼु सिखंदासीं. यानी कि जेका सैलरी स्लिप आहे उन जी मदद सां असां जेका प्रिंट आउट कंदासीं उहा अॼु असां सिखंदासीं. लेट्स सी असां उन में कहिड़ियूं शयूं अचनि थियूं असां सिखंदासीं. सो सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॾेखारियूं त हीअ असां हिकु डेटा बेस आहे. ईअं सम्झो असां डेटा बेस जनरेट कयो आहे. डेटा बेस खां पोइ असां हिते फॉर्म जनरेट कंदासीं. यानी कि हिकु फॉर्म ठाहींदासीं जंहिं मदद सां असां हिते 4 ही हिते ॾींदासीं. यानी कि इन जी मदद सां असांजी जेके बि हूंदियूं उहे असां ॾेई सघूं था. हिते फॉर एग्ज़ाम्पल मीन्स कि असां हितां जेकी डेटा असां जनरेट कंदासीं उहा असां स्लिप ठाहींदासीं. स्लिप ठाहींदासीं सभ खां पहिरियां असां ऑर्गेनाइजेशन नेम खां पहिरियां असां छा कंदासीं त हिननि खे असां मर्ज करे छॾींदासीं. मर्ज कयोसीं त असां लिखंदासीं हिते जेको बि असांजो हुजे. फॉर एग्ज़ाम्पल कंहिं बि ऑर्गेनाइजेशन हुजे, जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां ॾेई था चयूंसि सिंध ORG. ठीकु आहे. असां सिंध ORG ॾिनोसीं. असां हिन जी साइज़ बि इंक्रीज़ करे छॾियऊंसि. साइज़ असां इंक्रीज़ था कयूंसि. ठीकु आहे. हिनखे असां बोल्ड कयोसीं. उन खां पोइ असां हिते ॾींदासीं यानी कि एड्रेस ऑर्गेनाइजेशन असां हिनखे बि मर्ज करे छॾियऊंसि. मर्ज असां का बि फॉर एग्ज़ाम्पल एड्रेस फॉर एग्ज़ाम्पल असां चयूंसि था कंबर सिंध पाकिस्तान. ठीकु आहे. असां उन खां पोइ ॾींदासीं सिंध. हिनखे बि असां मर्ज कंदासीं. सिलेक्ट करे असां हिनखे बि मर्ज कंदासीं. मर्ज करण खां पोइ असां हिते ॾींदासीं मंथली सैलरी स्लिप. ठीकु आहे. असां छा कंदासीं हिननि जी बि साइज़ थोरी इंक्रीज़ करे छॾियूंसि. ठीकु आहे. हिनखे बोल्ड करे छॾियोसीं. असां हिन जी बि साइज़ थोरी इंक्रीज़ करे छॾियूंसि. ठीकु आहे. इट मीन्स हीअ असांजी ऑर्गेनाइजेशन आहे. ऑर्गेनाइजेशन जी असांजी स्लिप ठहंदी. स्लिप जी मदद सां असांखे हीअं असां ठाहे छॾींदासीं. ठीकु आहे. उन खां पोइ असां ॾींदासीं जीअं असां कंहिं बि ऑर्गेनाइजेशन में कमु कंदा आहियूं असां हिकिड़ी लाइन छॾे करे असां पोइ लिखंदासीं एम्प्लॉई ID. उन खां पोइ छा हूंदो आहे उन जी डेज़िग्नेशन. असां डेज़िग्नेशन हिते ॾींदासीं. हिकु कॉलम छॾे हिते लिखंदासीं एम्प्लॉई नेम. ठीकु आहे. उन खां पोइ असां लिखंदासीं हिते त डेज़िग्नेशन ॾिनोसीं त असां उन खां पोइ ॾींदासीं मंथ ऐं ईयर. ठीकु आहे. उन खां पोइ असां छा कंदासीं हिकु लाइन छॾे हेठि असां लिखंदासीं त हुनजी अर्निंग्स छा छा आहिनि. अर्निंग्स लिखंदासीं. उन खां पोइ असां इहे छॾींदासीं डिडक्शन कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियनि थियूं उन जूं डिडक्शन. ठीकु आहे. यानी कि ऑर्गेनाइजेशन में डिडक्शन्स बि हूंदियूं आहिनि. उहे असां कीअं कंदासीं उहे तव्हांखे अॻिते सम्झ में पाण अची वेंदियूं. बेसिक लिखंदासीं. बेसिक सैलरी लिखियोसीं. उन खां पोइ ॾींदासीं असां ओवर टाइम. फॉर एग्ज़ाम्पल ओवर टाइम करे थो त ओवर टाइम बि उन जी सैलरी में अची वेंदी. उन खां पोइ ॾींदासीं कन्वेंस ॾिनोसीं. फॉर एग्ज़ाम्पल उन खां पोइ टोटल हिनखे सॼे खे असां टोटल कंदासीं. डिडक्शन में कहिड़ियूं कहिड़ियूं डिडक्शन थींदियूं. प्रोवाइडेंट फंड. ठीकु आहे. को बि फंड हूंदो उन जे थ्रू ESI यानी कि जेको असांजो मेडिकल हूंदो आहे हेल्थ इंश्योरेंस हूंदी आहे उहा असांजी ऑर्गेनाइजेशन जेका ॾींदी आहे उन जी मदद सां. उन खां पोइ टोटल डिडक्शन. ठीकु आहे. हीअ असांजो अची वेंदियूं आहिनि. उन खां पोइ लास्ट में ॾींदासीं नेट टोटल. ठीकु आहे. असां छा कंदासीं हिनखे थोरो असां फॉर एग्ज़ाम्पल कलर था ॾेई छॾियूं जीअं को बि हिनखे नॉर्मली असांखे सम्झ में अचे त हीअ असांजी जेका आहे हिते. अच्छा. हिननि जी असां साइज़ बि थोरी इंक्रीज़ करे छॾियूं जीअं असां सम्झ में अचे त हीअ जेके बि आहिनि असां सभिनी जी साइज़ फॉर एग्ज़ाम्पल
14 था रखी छॾियूं 14 ऐं हिननि खे असां बोल्ड था करे छॾियूं। ठीकु आहे, ही बोल्ड थी विया। अच्छा, हिननि खे असां ॾेई छॾियूंसि, सॉरी, हिननि खे असां बॉर्डर्स ॾेई छॾियूं। ठीकु आहे, ही बॉर्डर्स हिननि खे अची वियो। ही सैलरी स्लिप असांजी हिकु खाको ठाहियो आहे जेको असांखे हेल्प आउट कंदो त जीअं असां पंहिंजूं कीअं जेके स्लिप कढूं, प्रिंट कढूं, त उहा असांजी प्रिंट कहिड़े तरीक़े सां अची सघे थी। ठीकु आहे, उन खां पोइ असां छा कंदासीं, हाणे जेको फार्मूलो थींदो, असां सभ खां पहिरियां हिते ईंदासीं त जेको टोटल थिए असांजो हिते अर्निंग उनजी केतिरी इज़िकल जेको असां नॉर्मल हूंदो आहे सम लिखंदासीं, ब्रैकेट स्टार्ट, असां हिननि सभिनि खे सिलेक्ट कंदासीं, सिलेक्ट करे ब्रैकेट ओवर कंदासीं, एंटर। एंटर जीअं कयोसीं असांजो हुते सम थी वियो। असां डिडक्शन खे बि सम कंदासीं साॻे तरीक़े सां, सम ब्रैकेट स्टार्ट, हिननि टिनि सेल्स खे असां सिलेक्ट कंदासीं, ब्रैकेट ओवर, एंटर कंदासीं, हीअ असांजी सिलेक्ट थी वियो। हाणे असां डिडक्शन हिन मां असांजी ही डिडक्शन थिए त असां छा कंदासीं, जीअं असां अॻु में बिल सिखियो हुयोसीं, सम ब्रैकेट स्टार्ट, असां ही खणंदासीं ऐं माइनस ॾींदासीं। ठीकु आहे, माइनस ॾेई असां डिडक्शन खणंदासीं, ब्रैकेट ओवर, एंटर। हीअं असां नॉर्मली, फॉर एग्जाम्पल असां को बि नालो था खणूं, असां नॉर्मली जेको असां ॾींदा आहियूं, फॉर एग्जाम्पल ID नंबर था ॾियूं, फॉर एग्जाम्पल ही नंबर ॾेई छॾियोसीं, एम्प्लॉई नेम को बि था ॾियूं अली, ये मैन्युअली था ॾियूं असां, फॉर एग्जाम्पल डेजिग्नेशन सेल्समैन। उन खां पोइ हेॾां था ॾियूंसि असां ईयर कहिड़ो आहे, फॉर एग्जाम्पल मंथ ऐं ईयर 2/20। ठीकु आहे, फॉर एग्जाम्पल असां एतिरो था ॾियूंसि। असां डेट इहा ॾेई छॾीसीं, इट मीन्स हिते डेजिग्नेशन हितां बेसिक सैलरी केतिरी अथसि, फॉर एग्जाम्पल 12,000। ठीकु आहे, हुनजी ॾिसो असां ऑटोमेटिक उहे साईं ओवर टाइम केतिरो अथसि, फॉर एग्जाम्पल 300। उन खां पोइ कन्वेंस केतिरी अथसि, फॉर एग्जाम्पल असां था ॾियूंसि 150। ठीकु आहे, अगरि ॾिसूं प्रोविडेंट फंड केतिरो अथसि, डिडक्शन केतिरी थी थिएसि, फॉर एग्जाम्पल 100 रुपीज़। उन खां पोइ सॉरी, हीअ असांजे जेकॾहिं अथसि हेल्थ इंश्योरेंस, उहा जेका हेल्थ ॾींदी आहे ऑर्गेनाइज़ेशन उहा हूंदसि, जेकॾहिं आहे त फॉर एग्जाम्पल असां 300 था ॾियूं या असां हुनखे 3000 था ॾियूंसि। ठीकु आहे, 300 था ॾियूंसि। लोन वरितल आहे त कटिंग थींदी, अदरवाइज़ उहा शइ न थींदी। ॾिसो असांजी जेको टोटल थींदी हुई हेतिरी हुनजी कन्वेंशन्स ख़तमु थींदी, यानी कि हूअं हेतिरी हुयसि, हेतिरी हुन जूं डिडक्शन 400 थियसि, हिते 400 डिडक्शन थी वियसि। असां डायरेक्टली हिनखे बि असां को बि कलर फॉर एग्जाम्पल ॾेई छॾियूंसि, जीअं असांखे सम्झ में अचे त असां हिते डिडक्शन थी आहे त डिडक्शन असां हिनखे बि सिमिलरली असां ॾेई छॾींदासीं को बि नॉर्मली कलर। हीअ त असांजो मैन्युअल थियो। असां था चऊं जेका ही शीट आहे असांजी, हेॾां असांजी डेटा ख़ुदि ब ख़ुदि होॾे अची वञे। जॾहिं बि असां हेॾां हुजूं, असां ही हितां जस्ट एम्प्लॉई ID हणूं, उहा असांजी एम्प्लॉई ID असांजी डायरेक्टली छा थी अचे, हिते असांखे शो करे ॾेखारे कंहिंमें, हीअ असांजी शीट में, हिते असांजे पाण मुराद अची वञे हिन जॻह ते। पोइ असां छा कंदासीं हिन जे लाइ, त इन जे लाइ असांजे लाइ सवलो तरीक़ो आहे। अच्छा, ॿी असांजी स्लिप में शइ ॿी हूंदी आहे, जीअं असां सिग्नेचर असां कोन ॾिनी आहे। जीअं फॉर एग्जाम्पल असां सिग्नेचर ॾींदासीं कंहिंजी डायरेक्टर जी, असां हिनखे मर्ज था करे छॾियूंसि। चलो हिन खे त असां मर्ज करे छॾींदासीं, मर्ज करे असां लिखी छॾींदासीं सिग्नेचर एम्प्लॉय ॾिनीसीं, असां छा कंदासीं, अंडरलाइन ॾेई छॾियोसि, तव्हां स्पेस ॾींदा अचोसि। ठीकु आहे, स्पेस ॾेई अंडरलाइन ख़तमु कयोसि। उन खां पोइ छा ॾींदासीं, डायरेक्टर। ठीकु आहे, सेम तरीक़े सां असां हिनखे बि ॾेई छॾींदासीं अंडरलाइन। सॉरी, असांखे हिते टेब प्रेस न करिणो, असांखे स्पेस ॾियणी आहे। जीअं असां स्पेस ॾींदासीं त असांजी उहा शइ, ठीकु आहे, हीअ असांजी डायरेक्टली अची वई हुई। भले असां हिनखे ही ॾिसो, डायरेक्टर ऐं हुनजी सिग्नेचर्स पाण मुराद अची वेंदी। असां हिनखे चौधारी हिकिड़ो ॾेई था छॾियूंसि, हीअं सम्झो असां हिनखे
बॉर्डर ॾेई था छॾियूंसि, बॉर्डर असां ॾींदासींसि हितां ही बॉक्स ॾेई छॾींदासींसि, ही ॾिसो बॉक्स हुनजी चौधारी हुनजो बॉक्स अची वेंदो जेको असांखे हेल्प आउट कंदो, यानी कि असांजी जेका सिल्प हूंदी उहा सिल्प असांजी डायरेक्टली ॾिसो हिते लुक हिनजो केतिरो सुठो थो लॻे। मीन्स कि असां हिन जी मदद सां असां इहा शइ ॾेई छॾीसीं। हाणे असां छा कंदासीं, असां था चऊं मैन्युअली न ॾियूं, असां डायरेक्टली होॾां क्लिक कयूं त उहे अची वञे। असां हिननि खे डिलीट था करे छॾियूंसि जेका बि डेटा ॾिनल आहे, फॉर एग्ज़ाम्पल, ठीकु आहे, ये असां डिलीट कईसीं। हाणे असां ईंदासीं आईडी ते। सभ खां पहिरियों असां था चऊं ही जेके बि हीअ लिस्ट आहे ही सभु आईडीज़ असांजो हिते शो थियनि जीअं असांजो कॉम्बो बॉक्स इस्तेमालु थियल हूंदो आहे। हुनजे लाइ असां छा कंदासीं, हिते अची करे असां ईंदासीं डेटा में। डेटा खां पोइ असां छा कंदासीं, डेटा वैलिडेशन्स ते ईंदासीं। डेटा वैलिडेशन्स खां पोइ डेटा वैलिडेशन्स ते ईंदासीं। पोइ असां हिते ईंदासीं अलो ते। अलो ते अची असां लिस्ट खणंदासीं। लिस्ट खां पोइ असां छा खणंदासीं, सोर्स खणंदासीं। सोर्स असां ईंदासीं हिन पासे ॾे। हीअ असां हिननि खे सभिनि खे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ असां छा कंदासीं, हिते अची करे असां जस्ट छा कंदासीं, ओके कंदासीं। त हिते असांजी जेके बि हूंदा, हीअ ॾिसो उहे असांजूं जेके बि लिस्ट हुयूं उहे सभु असांजी लिस्ट हिते अची वियूं। ॾिसो जेका बि लिस्ट असां खणंदासीं उहा लिस्ट असांजी हिते पाण मुराद अची वेंदी। उन खां पोइ हीअ त असांजो अची वियो। हाणे असां छा कंदासीं, असां था चऊं ही लिस्ट अची वई, ईअं नॉर्मली असां जीअं हिन ते क्लिक कयूं त असांजी हेॾां डायरेक्टली का बि डेटा अची वञे। पोइ हुनजे लाइ असां जेको फार्मूलो अप्लाई कंदा आहियूं उहो असां अप्लाई कंदासीं, इज़ इक्वल वी लुक अप। वी लुकअप लिखंदासीं, ब्रैकेट स्टार्ट कंदासीं। असां वैल्यू कहिड़ो हितां था खणूं, ठीकु आहे। उन खां पोइ ॾींदासीं कामा, चवे थो टेबल एरे। टेबल एरे लाइ असां वेंदासीं हेॾे। जीअं हेॾे ईंदासीं असां सॼी टेबल खे सिलेक्ट कंदासीं। ये जेका सॼी टेबल आहे असां सॼी टेबल खे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ असां छा कंदासीं, हिते हिन जॻह ते कामा ॾींदासीं। असांखे कॉलम कहिड़ो खणणो आहे, फॉर एग्ज़ाम्पल असां ॾिसो कॉलम नेम वारी जॻह ते यानी कि नालो था खणूं, त मीन्स कॉलम पहिरियों असां खयोंसीं 2, मीन्स कि असांखे 2 कॉलम खपे। 2 कॉलम खयोंसीं। उन खां पोइ ब्रैकेट ओवर कयोसि, एंटर कंदासीं त असांजो ॾिसो नालो पाण वटि ॾिसो 1 हिन जी जेका कहिड़ी आहे, अगरि असां ॾिसो हितां ही था खणूं, ॾिसो नेम चेंज थींदो पाण मुराद। इन ई तरीक़े सां असांजी सॼी डेटा अॻिते बि असां ॾींदासीं। हीअ असांजो फार्मूलो कहिड़ो आहे, वी लुकअप। असां साॻे तरीक़े सां हिते बि ईंदासीं, साॻियो ई असां फार्मूलो अप्लाई कंदासीं, वी लुकअप। लुकअप ब्रैकेट स्टार्ट असां खणंदासीं हिन खे। उन खां पोइ छा कंदासीं, कामा, चए थो टेबल खणो। टेबल जे थ्रू असां ईंदासीं हिते। हिते ईंदासीं त असां साॻे तरीक़े सां छा कंदासीं, हाणे असां जस्ट असांखे टेबल नाहे खणी, असां सिर्फ़ु ॾिसो ॿीहर असां हिते था अचूं त असां टेबल सॼी सिलेक्ट करणी पवंदी ॿीहर। फॉर एग्ज़ाम्पल असां ॾिसो हिते टेबल सिलेक्ट था कयूं, पर असां था चऊं ईअं असां टेबल सिलेक्ट न कयूं। असां छा कयूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे हिकिड़ी शइ करणी पवंदी, हीअ जेको फार्मूलो आहे हिनखे असां कॉपी कंदासीं। कॉपी कयोसीं, ठीकु आहे। असां हिते ईंदासीं, ठीकु आहे। हिते अची करे असां हिनखे पेस्ट कंदासीं। पेस्ट करण खां असां हिनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते 2 कॉलम आहे, हुते असांजो कॉलम कहिड़ो आहे, 3rd कॉलम। मीन्स के हिते ईंदासीं त कहिड़ो कॉलम आहे, 1 2 3 यानी कि डेज़िग्नेशन्स छा आहे हुनजो, ठीकु आहे। यानी कि कामा ॾेई करे असां ॾींदासीं 3, एंटर कंदासीं। असांजो असां शायदि ग़लती कई आहे हिते, असां ॿीहर हिनखे पेस्ट था कयूंसि। पेस्ट असांजो हिते 2 आहे छो त डिलीट थी वियो, असांजो 3 ॾेई छॾियोसि। एंटर कंदासीं। ॾिसो हेल्पर डेज़िग्नेशन ॾिसो हुनजो 10 हुनजो अज़ीज़ जो ॾिसो छा आहे, हेल्पर। असां ॾिसूं अज़ीज़, हीअ ॾिसो हेल्पर हुते। हाणे हुनजो जेको हाणे कॉलम नंबर कहिड़ो खणंदासीं, साॻे तरीक़े सां 4th यानी कि डेट असां साॻे तरीक़े सां पेस्ट कंदासीं या लिखूं, या वरी असां हुनखे हिते असां छा कंदासीं, 4th कॉलम ॾींदासीं। एंटर त उहो ॾिसो हुनजी डेट अची वेंदी। साॻे तरीक़े सां हिते बि ईंदासीं त असां हिनखे पेस्ट कंदासीं। पेस्ट करण खां पोइ हिते 4th ॾिनोसीं। हाणे कॉलम कहिड़ो आहे, 5th कॉलम ॾींदासीं। एंटर कंदासीं त उहो कॉलम 5th अची वेंदो। उन खां पोइ कॉलम कहिड़ो आहे, 6th यानी कि ॾिसूं ओवर टाइम कहिड़ो कॉलम आहे। ओवर टाइम में ॾिसूं असांजो कॉलम हीअ यानी कि 1 2
1 2 3 4 5 6 वारो 6 असां कॉलम ॾींदासीं हिन ते V असां छा कंदासीं साॻे तरीक़े सां 6 ते ॾींदासीं त उनजी डायरेक्टली ओवर टाइम 1300 आहे। ॾिसो अज़ीज़ जी ओवर टाइम केतिरी आहे 1300। ठीकु आहे, उन खां पोइ ईंदासीं असां कन्वेंस। कन्वेंस ॾिसो कहिड़ो नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 7 आहे कन्वेंस। कन्वेंस ते असां ईंदासीं सेम तरीक़े सां पेस्ट कंदासीं असां हिते 7th नंबर ॾींदासीं एंटर कंदासीं त उहो 7th नंबर अची वेंदो। ठीकु आहे, उन खां पोइ प्रोविडेंट फंड काओ नंबर आहे त असां ॾिसंदासीं प्रोविडेंट फंड ही आहे ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8 8 ते असां ईंदासीं। अच्छा 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे छो त ही असांजो न आहे त असां हिनखे 9 नंबर ॾेई छॾींदासीं। असां हिते छा कंदासीं छो त हू असांजो हिते टेबल में न आहे नल त असां छा कंदासीं उनखे जस्ट 9 नंबर ॾींदासीं। ॾिसो 600 आहे कन्वीनियंट उनजो अज़ीज़ जो ॾिसो तव्हां 650 आहे। ॾिसो हेॾां असांजो 650 साॻे तरीक़े सां हिनखे बि असां ॾिसो त ही काओ नंबर आहे ES आहे यानी कि 10 नंबर आहे त असां हिनखे 10 नंबर ॾींदासीं। असां हिते इज़िकल्ड साॻे तरीक़े सां कंट्रोल V कंदासीं ऐं हिनखे 10 नंबर ॾींदासीं। जस्ट नंबर चेंज करिणो आहे, बाक़ी साॻियो सेम ई करिणो आहे। अगरि असां चऊं था त अलॻि सां टाइप करणु चाहियूं त साॻे तरीक़े सां V लुकअप कंदासीं ब्रैकेट स्टार्ट असां हिनखे खणंदासीं कामा ॾींदासीं वरी ईंदासीं टेबल खे सिलेक्ट कंदासीं। टेबल जीअं सिलेक्ट थींदी त कमु असांजो सेम उहो ई थींदो। सिलेक्ट कयोसीं उन खां पोइ कामा ॾींदासीं। हाणे ॾिसो असांजी लोन काउं नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबर असांजो ES आहे ऐं 11 असांजो लोन वारो। त असां छा कंदासीं 11 ब्रैकेट ओवर एंटर करे छॾींदासीं। ॾिसो असांजी सभु शयूं सेम। लोन हुनजी ॾिसो 0 आहे हेॾे त वाक़ई लोन 0 आहे। ॾिसो टैक्स असां होॾे फार्मूलो न ॾिनो आहे त असां हुते न ॾेई सघियो। हाणे असां जेको बि खणंदासीं हितां उहो असांजो डायरेक्टली ॾिसो हिते पाण मुराद अची वेंदो। जेको बि असां खणंदासीं उनजी सॼी डेटा पाण ख़ुदि ब ख़ुदि हिते अची वेंदी जेका बि डेटा हूंदसि। इट मीन्स हिते असां हिन ईज़ी वे सां असां हिकु स्लिप ठाहीसीं। स्लिप जी मदद सां